को कीअं न ड्रोड़े मक़सद ॾे को कीअं न ड्रोड़े मक़सद ॾे रस में ख़ुशबू मेहंदीअ जी को कीअं न ड्रोड़े ज़िंदा ॾे ज़ुल्फ़ छिकिन तंजीरनि जा ऐं क़ौम ॿुधाया थिए किसा कल तोखे मूं तक़दीरनि जा अॼु बाग़ी बाग़ी जे सिर ते ताज ॾिसां था अॼु असां हिते बशीर ख़ान कुरैशी जे चालीहे ते गॾु थिया आहियूं यूके में बशीर ख़ान कुरैशी सिंध जो जंहिंखे सिंधी माण्हुनि शहीद सिंध जो ख़िताबु ॾिनो आहे उहो बशीर ख़ान कुरैशी जेको तसलसल आहे सिंध जे शहीदनि जो राजा दाहर जो मखदूम बिलावल जो शाह इनायत जो होशू जो ऐं हेमू कालाणी जो अॼु असां उन सिंध जे शहीद खे भेटा ॾियण लाइ सभु हिते गॾु थिया आहियूं मूंखे चङी तरह यादि आहे त अॻिए साल जॾहिं उन्हनि ताक़तवर एजेंसियुनि जिन बशीर कुरैशी खे शहीद कयो उन्हनि माण्हुनि उन्हनि सिंध जे दुश्मननि अॼु खां 2 साल पहिरीं सिंध जे ॿियनि कूंदरनि खे शहीद कयो हो रही कुर्बान बावड़ रूपलो चोलाणी नादर गुप्ती ऐं नूरुल्ला दुनियो जिन खे मारे ज़ख़्मी करे उन्हनि जे मथां पेट्रोल हारे उन्हनि खे जेरो साड़ियो वियो मूंखे चङी तरह यादि आहे त रेडियो जी स्वीडन जी हिकिड़ी रेडियो स्टेशन मुंहिंजो ऐं बशीर ख़ान कुरैशी जो गॾियल इंटरव्यू वरितो हो उन में बशीर ख़ान चयो हो त ही ताक़तवर कुवतूं जेके असां सिंधियुनि खे कमज़ोर करे हीसाए ड्रिजाए ऐं असांखे चुप कराइणु चाहिनि थियूं पर सिंध जे आज़ादी जो आवाज़ कॾहिं बि ख़ामोश थियण वारो न आहे ऐं जॾहिं बशीर ख़ान कुरैशी सिंध जे आज़ादी जो मार्च कयो 23 मार्च 2012 ते त बशीर ख़ान कुरैशी खे उन्हनि ताक़तवर एजेंसियुनि जेके दुनिया जूं वहशी तरीन एजेंसियूं आहिनि दुनिया जी दहशतगर्द तरीन ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि बशीर ख़ान कुरैशी खे धमकियूं ॾियणु शुरू कयूं ऐं जॾहिं मुंहिंजी साणस ॻाल्हि थी 23 मार्च ते इन आज़ादी मार्च खां पोइ त हुनजे ॻाल्हाइण में साफ़ ज़ाहिर हो त हुनखे 23 मार्च खां अवल ऐं 23 मार्च खां पोइ हुनखे धमकियूं ॾींदा रहिया ऐं 23 मार्च जे ख़िताब में हुन ॻाल्हि कई त मां सिंध जे उन मंसूर जो आवाज़ तमामु पुराणो थी वियो आहे मां उनखे नए सिर जियारणु चाहियां थो मां उन में नओं रूह फूकणु चाहियां थो छाकाणि त हुनखे ख़बर हुई त हुनखे शहीद कयो वेंदो हुनखे मारियो वेंदो पर उन जे बावजूद बि हुन उहा आज़ादी जी राह उन आज़ादी जो ख़्वाब अॼु जॾहिं असां बशीर ख़ान कुरैशी जो हिकु लाश ॾिसूं था उन्हनि पूरियल अखियुनि में हिकिड़ो ख़्वाब आहे सिंध जी आज़ादी जो ख़्वाब उन ख़्वाब खे सापिया ॾियणु असां सभिनी जो फर्ज़ आहे त असां सभई सिंधी माण्हू जेके दुश्मन असां ते अॼु हमला था कनि असांजी सिंध जे मथां मेरी नज़र थी रखी वञे असांजी सिंध खे अलॻि करणु सिंध खे टुकड़ा करण जी साज़िश कई थी वञे उनखे असां सभु मिड़ी मुतहद थी गॾु थी मुंहुं ॾींदासीं ऐं असां बशीर कुरैशी जे रथ जो कसम खणी अॼु असांखे हिते वचन करणु खपे त सिंध जे वहदत जे ख़िलाफ़ सिंध जी आज़ादी जे ख़िलाफ़ जेका बि साज़िश थी जंहिं बि साज़िश कई उनजो असां सभु गॾिजी मुंहुं ॾींदासीं उनखे मुक़ाबिलो कंदासीं ऐं जेसि ताईं बि हिकिड़ो बि सिंधी जहिड़ो आहे जेसि ताईं बि हिकिड़ो बि सिंधी ज़िंदा आहे उन ख़्वाब खे जेको बशीर कुरैशी जे अखियुनि में हुयो उन ख़्वाब खे ज़ाहिर थियण न ॾींदासीं उन ख़्वाब खे खणी असां सिंध जी आज़ादी जो झंडो खणी उन मंज़िल ते ज़रूरु पहुचंदासीं त उन लाइ असां सभिनी सिंधी माण्हुनि खे बजाए हिनजे बशीर ख़ान कुरैशी खे हिकिड़ो पीर या हिकिड़ो मुर्शिद करे या उनखे हिकिड़ो मज़हबी रंग ॾियण खां बहितर इहो आहे असां उनजे फ़लसफ़े खे उन फ़िक्र खे ऐं छाकाणि त असां सभु अदी वेठी आहे बशीर कुरैशी जी रत जी भेण आहे पर असां सभु बशीर कुरैशी जा फिक्री भाइर आहियूं असां सभु
उनजे फ़िक्र उनजे फ़लसफ़े खे अॻिते खणी हलंदासूं ऐं उनजे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे अॻिते वधाइण लाइ असां सभिनी खे उन साज़िशी अनासरनि जो जेके हुनखे मज़हबी रंग ॾेई या हुनजे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे अलॻि करणु चाहिनि था हुनजी शख़्सियत खां उनखे असांखे उन साज़िशुनि खे सम्झणु खपे त हुनजे फ़िक्र खे हुनजे फ़लसफ़े खे असां जेके हुनजा फ़िक्री ॿाहिरि आहियूं उन्हनि खे उन साज़िश जो मुक़ाबिलो करणु खपे ऐं उनजे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे गॾु खणी ऐं जदोजहद करणु खपे। जी